घोटकी में सेहत खाते जे मुलाज़मन पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हेल्थ रिस्क अलाउंस बंद करण खिलाफ हेल्थ खाते जे मुलाज़मन एहतजाजी मुज़ाहिरो करे ओपीडी जो बाइकॉट कयो। ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते हेल्थ खाते जे मुलाज़मन पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि तालके अस्पताल में 2 कलाकनि ताईं ओपीडी बंद कई। उन मौके ते पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि मरकज़ी सदर औरंगज़ेब महर, अज़ीज़ ख्वाजा, आफ्ताब दायो, उस्मान गबोल, हेबत हुसैन मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में ओपीडी जो बाइकॉट करे एमरजेंसी वार्ड अॻियां एहतजाज कयो वियो। सेहत खाते जे मुलाज़मन चयो त सरकार पारां सेहत खाते जे मुलाज़मन जो हेल्थ रिस्क अलाउंस बिला जवाज़ बंद करे छॾियो आहे, जेको सेहत खाते जे लखें मुलाज़मन जो मुआशी क़त्लेआम आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त 20 अक्टूबर ते कराची प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।